दादू शहर जे सीनियर सहाफ़ी रब्बानी बलोच जे नंढिड़े जी सरकार तरफ़ां का बि माली मदद सहायता न कई वई। सीनियर सहाफ़ी रब्बानी बलोच ॾुख मंझां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु साल अॻु मूं मीडिया ते ख़बरूं हलायूं, पर दादू एमएनए ऐं एमपीए कंहिं बि क़िस्म जी मदद न कई। मां हिकु कलमकार आहियां, सरकारी नौकरी या को बिज़नेस नाहे। 2 सालनि खां वठी हींअर ताईं मूं पंहिंजे घर जो अल तल ख़तमु करे पंहिंजे नंढिड़े जो इलाजु करायो आहे ऐं 5 फ़ेबरवरी ते नंढिड़े जो कराची मां ऑपरेशन कराए आयो आहियां। हाणे उन्हनि चयो आहे त हिकु दफ़ो अव्हां लाहौर या पिंडी में कैंसर जी वरी अस्पताल आहे, उतां ॾेखारियो। कीन आहियां, मूं वटि माली सहायता का बि नाहे। वधीक न ॿुधायो त दुनिया अंदरि कुझु सखी सचा ग़रीब माण्हुनि जा हमदर्द इंसान मौजूदु आहिनि, जंहिंमां मुस्कुराईंदड़ मोहबती सरदार कादिर बख़्श बोज़दार साहब ऐं सखी सेठ आशिक़ हुसैन खोसे, जंहिं मुंहिंजी हर मोड़ ते माली मदद करे ऐं आथत ॾिनी। मूंखे हींअर बि दादू जे एमएनए या एमपीए मां का बि उमेद नथो रखां, छो जो कई मरतबा इन्हनि सां मुलाक़ात कई, इन्हनि ॻोठियलु आसरा ॾिना, कंहिं बि क़िस्म जी मदद न कई। इन करे मां सखी सरदार कादिर बख़्श बोज़दार ऐं इत्तसार रहम दिल सेठ आशिक़ हुसैन खोसे खां अपील कई त अव्हां ॿिन्हिनि मां मुंहिंजी उमेद तवको आहे त मूं मिसकीन सां हमदर्दी करे मूंसां माली मदद कंदा, जीअं मां पंहिंजे नंढिड़े जो इलाज कराए सघां। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची